असांजे डॉक्टर बशीर अहमद शाह साहब खे गुज़ारिश आहे त उहे चने असां मुखालिफ़ थियनि। डॉक्टर बशीर अहमद शाह साहब। हमदर्द शाह साहब जन जेकॾहिं मूंखां बाद में अचनि त उन वारी ॻाल्हियूं मां कयां छजे लाइ त जॾहिं असांखे पहुतो कार्ड में नज़र पई त ॿिनि शस्त्रनि ते कंदो आहे त मूंखे पक ई त मां ॿिनि शस्त्र जो अशर इहो ई थींदो ऐं इहो ई थियो माशाअल्लाह थोरा ॾींहं तालीम वारा साईं डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलनी साहब सां मुंहिंजो तालुक़ु तक़रीबन 2 ॾहाकनि ते मुश्तमिल आहे। हिक ॿिए सां रहणु मोहबतूं वंडींदा रहिया आहियूं। साईं मूंखे इहो नज़र ईंदो आहे जीअं बाक़ी जो मकिला चवंदा बिज़ी बि त मुंहिंजे ख़्याल में को लॻो ख़ाली कोन्हे कंहिं वक़्त ते हू पसंदि न हुजे कंहिं न कंहिं अमल में। ऐं हिते संदसि कावश जूं ॻाल्हियूं थियूं। हीउ 10 किताबनि जो जेको मजमूओ आयो आहे इन लाइ साईं इंतिहा मुबारक मुस्तहिक़ आहे ऐं अहिड़ो ई मुस्तहिक़ असांजो मौलवी साहबु आहे जंहिंजी कावश में तमामु घणी शामिल आहे। मां हिन मौक़े में मुबारक उन्हनि दोस्तनि खे ॾींदुसि जेके हिन वक़्त ताईं हेठि वेठा आहिनि ऐं पहिरीं शख़्स खां हिन आख़िरी लम्हे ताईं उनजे सफ़र खे शाबाश साईं। हाणे ॻाल्हि आहे त साईं जो जेको वर्क आहे कमु आहे उहो मां सम्झां त बेबदल आहे, उन जेको बदल ई कोन्हे को। मुंहिंजी त अखि खुली वई आहे कि मतिलबु साईं जे मुताबिक़ ॿुधाइण जेके उन जूं कावशूं आहिनि उन में उनजो रेडियो बि अची वियो, ड्रामो बि अची वियो ऐं अहिड़े क़िस्म जो मुख़्तलिफ़ यानी हर फ़न वारा टाइप क़िस्म जो इंसानु आहे ऐं मोहबत जा गुण हुन वटि आहिनि। ख़ुलूस, महिमान नवाज़ी, सचाई ऐं पंहिंजे कम सां सचो रहणु इहे अहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि जेके हर इंसान में कोन हूंदियूं आहिनि। वरी मां साईं छो त वक़्तु तमामु घणो थो थियो आहे असांखे ब्रश करणु सो साईं खे दिली मुबारकबाद ॾियां थो ऐं उमेद रखां थो त साईं पंहिंजे इन काविश खे जारी सारी रखंदो ऐं असांखे इल्म अदब जे हवाले सां काफ़ी कुझु ॾींदो। साईं मूंखे वरी ख़ुशी आहे त साईं मुंहिंजे शहर सां तालुक़ु रखे थो। शिकारपुर ज़िलो, मां पाण शिकारपुर जो आहियां ऐं शिकारपुर जा माण्हू ॿार जेके तो उभरंदा आहिनि उभरिया में पोइ घणो मथे वेंदा आहिनि। मूंखे ख़ुशी आहे ऐं उमेदु आहे त इंशाअल्लाह असांजो सोलनी डॉक्टर सोलनी साहब घणो मथे वेंदो।